नाज़रीन, लाड़कानी भरपासे वारनि इलाइक़नि में बदअमनी ते ज़ाब्तो न आयो। अणॼातल हथियार बंदर सनी तेज कुमार जे सोनार के दुकान मां लखे रुपयनि जा सोना ज़ेवर ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फरार थी विया। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अहमद बलोच। जी अहमद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, अव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त मुख्य कारोबारी मर्कज़ रेशम गलीअ में ॾींहं ॾिठे जो ॿ ॾुआरनि सोनार के दुकान RM ज्यूलर्स ते काह करे दुकान मालिक सुनेतेश कुमार खे यरगुमाल बणाए रोक रक़म, मोबाइल फ़ोन ऐं सोना ज़ेवर फुर करे फ़रार थी वियो। वाक़े जो इतला हद जी मार्केट पुलिस खे मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुती। उन मौक़े ते दुकान मालिक साहिल कुमार ॿुधायो त सुबुह जे वक़्तु मुंहिंजो नंढो सुनेतेश कुमार दुकान खोले वेठो त हिकु शलवार कमीस पहिरियल, ॿियो पैंट शर्ट पहिरियल हथियार बंदनि काह करे अचणु शर्त CCTV डिवाइस बंदि करे हथियार जे ज़ोर ते भाउ खे यरगुमाल बणाए दुकान में पयल सोना ज़ेवर जंहिं सोनियूं चेन, लॉकेट, मुंडियूं तोड़े पर्स जंहिंमें 4 लख रुपया कैश हुई ऐं हिकु मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया, जंहिंजो इतला हद जी पुलिस खे ॾिनो आहे, जेका पहुती आहे। हुन पुछियल सवाल जे जवाब में चयो त फ़िलहाल चेक करियूं पिया त सोना ज़ेवर केतिरा हुआ ऐं केतिरी मालियत जा आहिनि। जी